चांड्रो की तो जका मुझी इज्जत कई, मुझो मान रखियो ऐं मुझो चवण कयो, मां भी इहो ही चाहींदस त तोखे कहीं तकलीफ न अचे। आऊं तां ते शक न पई करियां, जस्ट मालूमात लाइ पुछन पे त शहरोज खान सां छा थियण वारो आ। हिक डोही ऐं कातिल अगवा कार सां छा थियण खपे। तहांजो मतलब आहे त ज़ीनत सां इहो सभु शहरोज कयो आ। मूंखे पूरी पक आहे त ज़ीनत जो डोही ऐं कातिल शहरोज खान ही आहे, पर चांड्रो की इहा ॻाल्हि सिर्फ़ ही सिर्फ़ पाण ताईं रखजे। मूंखे सिर्फ़ रुगो तूं इहा पक करण ॾे, बाक़ी शहरोज खान खे मूं तुंहिंजे साम्हूं जे तमाशो न बणायो न त मुंहिंजो नालो बि रुखसार नाहे। मूंखां ताईं छा कराए छॾियो? तहां सभु कुछ ॼाणींदे बि ज़ीनत जे गुनाहगार सां मूंखां शादी जे लाइ हा कराए छॾी। चांड्रो की तोखे त ख़बर आहे न त तुंहिंजी हा करण सां को राज़ लिखियल हो, पर मूंखे हाणे गिल्टी फील थी रहियो आहे। कहिड़े कमज़ोर इंसान सां मुंहिंजो नालो जुड़ी रहियो आहे। हाणे त प्लीज शहरोज जे डोह जो पर्दो चाक करण जी कोशिश कयो ते शहरोज जे नाले जो लांताणो मूंतां लही वञे। चांड्रो की शायद तूं मुझी कैफियत के नथी समझी सगी। ठीक आ, आऊं फोन रखां दी, मां तोसां पोइ ॻाल्हाईंदस। हेलो, खोल जाए जिक्र या खबर ॾाढी हो गई न जो तुझे लाइ अज़ाब पैदा करे छॾी थो। पुछो मो तो खयो थई, मां जहिड़े हाल में आहियां उन्हनि हालनि ते मूंखे छॾे ॾे। मां इन्हनि सूरनि सण जो आदी थी वियो आहियां। पर मां तोखे कीअं सम्झायां त मां तोखे हिननि हालनि में ॾिसी पाण बि सुख सां न आहियां हूंदो। ॾाढी ही मुंहिंजी दिलि ॾुखंदी आहे। ॾुख थो थिए मूंखे, हेतिरा साल तोखे हिन क़ैद में थी विया, हलण जे क़ाबिल बि न रहियो आहे। ॾाढो ॾुख थो थिए, मां कुझु करे बि नथो सघां ऐं तोखे ॾुखियो ॾिसी बि नथो सघां। अहिड़े लिखण वारा वाह जो लिखियो अथई, कंहिं लाइ रुआणो लिखी, कंहिं लाइ खिलणो लिखी, सभई तुंहिंजा खेल आहे। बसि ॿियो मां वधीक कुझु बि चई नथो सघां। मूंखे तोखे ॾिसी तो ते रहम थो अचे। चोरा वज़ार जो बि हर रहम कर्म जी ॻाल्हि कई अथई। मूंखे हिन रहम कर्म जे लफ़्ज़ खां नफ़रत आहे। मां चिबिड़ चढ़ा जाबो हिकु लाला माल खलास। मां समझी सघां थो इहा हालतुनि जी कोड़ाण आहे। तव्हां आई वञी पंहिंजी जान छो नथा छॾायो? इंसान जी सुञाणप हुन जो उचो घाट हूंदो आहे। उचो घाट ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हुन जो घाट झुकी पए त उहो इंसान कहिड़े कम जो? उहो इंसान कॾहिं बि मेलो घुमी न सघंदो। हलो मेले ते। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।